शिकारपुर जिले में चेंदड़न में अगवा थियल एक मुगी शिकारी जाफरी के नापरकोट पुलिस ॾोहारियुनि सां मुबैना पुलिस मुक़ाबले बाद बाज़ियाब करण की दावा कई है। सवा महीनो अगु रहीमाबाद थाने की हद में मच्छी के फार्म तां हथियारबंदन हथां अगवा कयल मच्छी के फार्म चौकीदार फैजू थाने के हद ॻोठ अज़ीम जाफरी रवासी शिकारी जाफरी के नापरकोट पुलिस एसएचओ नापरकोट अब्दुल रशीद लोधी की अगवानी में कोटशाहू के कच्चे में ॾोहारियुनि सां मुबैना पुलिस मुक़ाबले बाद बाज़ियाब करण की दावा कई है। मुगी के घर पहुंचण ते सुराई वारो माहौल है। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। नालो शादी शिकारी बाबा पीउ जो नालो ज़ात जो जाफरी बा वेठल हाजी अज़ीम जाफरी साल का खानपुर बा तोखे वादो काथों खणी आ ॾोहारी बाडो यार फार्म तो खयो तो बेते संदो को तो कजी खयो मच्छी जो फार्म हुयो मच्छी जो फार्म तोखे पंहिंजो हुयो वो जी अब दुबो पंजो थी जी जी और माण्हू घणा हुया उहे माण्हू 7 ने या 6 ने मां निंड पियो में उते निंड पई अची खयो हथियार छा नथन में हथियार क्लेशन हुयन बा क्लेशन हुयन पोइ तोखे खणी आ पोइ छा चयूं अॻिते वञी उते मां पुछो मान मांखे मारींदो अची तोखे मारींदासीं न हाँ बूथ बूथ ॿधऊं अखियूं बि ॿधऊं बाह बि ॿधऊं बा अॼु काॾे पिया कनि तोखे अॼु अञा शिफ्ट बि वार करनि पिया पोइ पुलिस जो मोबाइल ॾिठो फायरिंग थियो पोइ पुलिस खे ॾिसी भॼी विया उहे हा मूंखे बाह बि ॿधा पिया उते पोइ अची पुलिस में मत करे मूंखे खयो अची एसएचओ नापर जी कहिड़ो नापरकोट एसएचओ को ॿियो नापरकोट जो एसएचओ हुयो वाह नापरकोट एसएचओ हुयो जी एसएचओ नापरकोट हुयो सही गाड़ीअ ते हुयो हाँ गाड़ी ते मोबाइल ते हुयो मोबाइल ते हुयो अच्छा मोबाइल ते हुयो ठीक ठीकु आहे